शर डहर तकरार के ख़त्म कराइण लाइ अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी खान पताफ़ी जी सरबराही में जाम महताब डहर वटि मेड़बिंद काफ़िलो पहुतो। काफ़िले में MPA सरदार मुमताज़ हुसैन चांग, मियां रफ़ीक अहमद, पीरा भरचूंडी, गुल मोहम्मद जखरानी, सैयद फहद शाह, सैयद गुलाम शाह, सैयद लाल शाह शामिल हुआ। जाम महताब डहर काफ़िले के सुलह करण खां फिलहाल ठुप इनकार करे छॾियो। पहिरियां जेके खूनी तकरार कचे में हलन था पिया, इन्हनि वटि को मेड़बिंद काफ़िलो न वियो आहे। पहिरियां इन्हनि बिरादरियुनि वटि वञी इन्हनि जो ख़ात्मो करायो। मुंहिंजो कंहिं डहर बिरादरी जो शर क़ौम वटि को खून लहणो न हुयो। मां पहिरें पंहिंजी बिरादरी ऐं संगत सां सलाह मशवरो करे पोइ जवाब ॾींदुसि। होॾां अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी खान पताफ़ी मीडिया खे ॿुधायो त मूं हर तरह सां कोशिश कई आई आहे ऐं कंदुसि। असां जेके शर डहर सेलरा धोंदा या ॿिया कचे में हलंदड़ क़बीलाई तकरार आहिनि उन्हनि खे ख़त्म करण लाइ कोशिश कंदुसि। अली गौहर ख़ान वटि बि वेंदुसि। मां सुलह कराइण लाइ वियो आहियां ऐं आईंदा बि वेंदुसि। हिन बि मूंखे सुठी मोट ॾिनी आहे। मां जाम महताब डहर वटि वरी बि मेड़बिंद काफ़िले सां कोशिश कंदुसि। मूंखे उमेद आहे त जाम महताब डहर पंहिंजे बिरादरी ऐं संगत सां सलाह मशवरे बैदि सुठी मोट ॾींदो। होॾां जाम महताब तरफ़ां आयल मेड़बिंद काफ़िले खे पाणी ऐं चांहि जी बि सलाह न कई वई। काफ़िलो जाम महताब डहर खां पोइ शहरयार शर सां मुलाक़ात लाइ बेरूटा पहुतो, जिते सरदार शहरयार खान शर मेड़बिंद काफ़िले खे सुठी मोट ॾींदे मान ॾिनो। संदसि चवण हो त जेका मूं वटि संगत आई आहे मुंहिंजे सिर जा साईं आहिनि, उन लाइ लख इज़तूं आहिनि। जीअं संगत चवंदी असां करण लाइ तयार आहियूं। केरु आहिनि तक़रीबन काफ़ी दोस्त जेके आहिनि उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां ई तालुक़ु रखनि था ऐं असीं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हुकुम सां ऐं उन्हनि सां ॻाल्हाए ॿोलाए असां हिते आयल आहियूं ऐं उनजे करे ई वियुसि इलाइक़े जे ॿियनि सरदारनि वटि बि वियुसि त तव्हांजी संगत आहे, तव्हांजी दोस्ती आहे, तव्हांजा सियासी इतिहाद आहिनि, अचो त सभई गॾिजी सॼी हिन मसइले खे ठाहियूं। ऐं मूंखे सरदार अली गौहर खान बि सुठी मोट ॾिनी त आउं पंहिंजो किरदारु अदा करण लाइ तयारु आहियां ऐं आउं शहरयार वटि बि वियुसि। शहरयार बि असांखे मोट ॾिनी। अॼु जाम साहब वटि आयासीं। असां हाणे मुख़्तलिफ़ धुरनि लाइ वेंदासीं ऐं कोशिशि कंदासीं ऐं मां अलाह जी ज़ात में पुर उमीद आहियां त इनशाला जेके मसइला आहिनि इहे इनशाला ठाहियूं। इहा वरी कंहिं शर खे मारींदो, इहा ॻाल्हि कोन्हे। बाक़ी तव्हांजी वॾी महिरबानी, आया हो, अलाह ख़ैर कंदो। बारी खान जो बि साईं जो अमल हुयो, गुलाम शाह बि आयो हुतो, जीअं त कंहिं अमल अमल जे लाइ जेको थी सघे एफर्ट्स वरितऊं। पर इहा ॻाल्हि तव्हां अॻिले ॾींहुं ईद जे मौक़े में इतफ़ाक़ सां आयो वञा पियो शाख ते। मुंहिंजी पंहिंजी टिंग भॼी पई आहे, तव्हांखे ख़बर आहे। तव्हांखे वेही हथु ॾियणु मूंखे दिलि मुंहिंजी खून शकोड़ा रोए थी। हेॾा अमीर मोज़िज़ मोट आहिनि, मां वेही हथु ॾियां थो। इहो मुंहिंजी रीत रवायत में कोन्हे, पर मुंहिंजी मजबूरी आहे। मुंहिंजो सहिरो तव्हांजी हथ में आहे, जिथे मूंखे प्यारींदो जीअं कंदो। जेको तव्हांजो फ़ैसिलो हूंदो उहो मुंहिंजो फ़ैसिलो हूंदो ऐं मूंखे आमीन हूंदो।